साईं अवां दादू ज़िले में सियासी सूरत हाल खे कीअं था ॾिसो? इन खिते जी जेकी तबाही ज़रदारी लीक कई है, मां सम्झां जो उन जो तारीख़ में कॾहिं को मिसाल ही कोन थो मिले। साईं ज़िले अंदर तैलीमी सूरत हाल छा आहे? ॿारहाड़ी में जेकी तालीम आहे उहा तबाह ऐं बर्बाद थी वई आहे। साईं ॿियनि ज़िलनि जी भेट में दादू ज़िले जी सिहत जी सूरत हाल कीअं पिया ॾिसो तव्हां? सिहत जेको आहे उहा तबाह ऐं बर्बाद थी आहे। ज़िले अंदर अमन अमान जी सूरत हाल खे कीअं पिया ॾिसो? अमन अमान जो मसइलो जेको आहे उहो तबाह ऐं बर्बाद थी वियो आहे। छा माण्हुनि खे इंसाफ़ मिलंदो? किथे बि जेको आहे सो तव्हांखे इंसाफ़ जी को लफ़्ज़ ॿुधण में न ईंदो। ॿोॾ सबबि केतिरा माण्हू परेशान आहिनि? हिन वक़्त में ई जेके ॿोॾ ऐं बरसातूं आयूं आहिनि, माण्हुनि जा जेके आहिनि सो अलाह ताला जेको आहे सो ख़तम थी विया आहिनि। सिंध हुकूमत तोड़े ज़िले इंतज़ामिया ॿोॾ मुतासिरनि लाइ कहिड़ा उपाउ वरिता आहिनि, तव्हां छा था ॾिसो? ऐं हीअ चवनि था त असां हींअर 8-10,000 टेंट जेको आहे सो दादू ऐं जोही में माण्हुनि खे ॾिना आहिनि। राशन ऐं टेंट जेके आहिनि उहे आख़िर कंहिंखे मिलिया? उन्हनि माण्हुनि खे ॾिना आहिनि जेके पीपुल्स पार्टी ज़रदारी जे जेके चापलूसी कंदड़ आहिनि, जेके क़ौम जा नासूर आहिनि। 4 सालनि में लोकल पार्टी माण्हुनि खे छा ॾिनो आहे? लोकल पार्टी जो को कमु कोन थियो आहे। छा तव्हां सम्झो था त दादू अंदर वार्डन में कमु थियो आहे? दादू में 24 वार्डन में किथे बि को कमु न थियो आहे। इन जो ज़िम्मेवार केरु हो? उते तबाही ऐं बर्बादी आहे। आख़िर बजट काॾे वई? ज़रदा जो जेको मालिक हुयो उहो चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन हुआ। खरबे रुपया जेके मिलिया आहिनि उहे खाई तबाह ऐं बर्बाद करिया। साईं आख़िर सच छा आहे? सच ऐं कूड़ जेको आहे सो ज़ाहिर थी पवंदो। छा अस्पतालुनि में सहूलियतूं आहिनि? अस्पतालूं तबाह ऐं बर्बाद आहिनि। उहे तड़पी जेको आहे सो थी मरिया, उनखे एम्बुलेंस ॾियण लाइ सरकार जेको आहे सो तयारु कोन्हे। चार 500 बिस्तरनि जी अस्पताल आहे उहा अध में रही पई आहे। माण्हू वञनि काॾे? रुगो रेफ्रिजरेटर रगो पिया नवाब शाह टू कराची, कराची टू लाड़कानो। अवां अगर इलेक्शन खटे था अचो त अवाम खे कहिड़ो रिलीफ मिलंदो? असां वटि अदुल इंसाफ़ थींदो, बेरोज़गारी ख़तम कंदासीं, हर माण्हू खे तोले जे बराबरि उन्हनि खे पघार ॾींदासीं। असांजो प्रोग्राम आहे अटे लटे अझियार जेको शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो प्रोग्राम आहे। असांजो प्रोग्राम आहे सोशलिज़म जो प्रोग्राम आहे, बराबरी जे बुनियादनि ते प्रोग्राम आहे। हिन मुल्क जो, हिन धरती जो असां जेको आहे लक्ष्यो तब्दील करे छॾियो।